हबीबन करीमन फरमायो त तव्हां जो अब्बो कुराड़ो आ पीर मर्दा उन्हें जेला रहम जूं इए खंबड़ा जूं खोलियो जे नंढपण में उन्हनि तव्हां के प्यार सां पालियो हुयो। हबीबन करीमन फरमायो त जेको पंहिंजे पीर जे चेहरे खे ॾिसे उन्हें जेला हज जो सवाब आ। वरी ॿियो भेरो ॾिसे वरी ॿिए हज जो सवाब आ। वरी टियों भेरो ॾिसे टिएं हज जो सवाब आ। मौला अली शेरे जली हैदरे करार अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे पीउ घर में वेठो आ 100 भेरा ॾिसे साईं फरमाए त हे अली अल्लाह ज़ोर वॾो आ ज़ोर पाकीज़ा अली अल्लाह जे खज़ाने में खोट कान्हे जे 100 भेरा ॾिसे त 100 हज जो सवाब उन्हें जे दफ्तर में रब लिखाए छॾींदो। हाँ पीर जी इज्जत कंदा आहियो कुराड़े जी इज्जत कंदा आहियो। हिकिड़ो माण्हू पियो चएसि पोड़ो घर में हुजे न कुत्ते धारण जी ज़रूरत ही नाहे। हिकिड़ी कुराड़ी आई अच्छो मथो हुजे हिकिड़ो वार बि कारो न हुस अच्छो मथो मूंखे चई पीर साहब जी मुझे रहने के लिए जगह मिलेगी उर्दू पई ॻाल्हाए मुझो ख़ैर त आहे चई 4 पुट आहिनि मूंखे घर मां पादर हणी मूंखे कढी छॾियो अथनि। मूं चयोमान पुटनि खे त वाह मूंखे कढो था मां काॾे वञा। हिकिड़ो पुट थो मूंखे चवे त वञी यार कर उहो तोखे खाराए। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे मुसलमान आ कलमो थो पढ़े मां जीजल के तो चए यार कर तो उहो तोखे खाराए। उहा मां जे अच्छो मथो कयो आहे इन बच्चन जी खिदमत कंदे वात जा गिरे कढी खाराईंदे खिदमतूं कंदे पीउ पोड़ो थी वियो अमड़ कुराड़ी थी वई अॼु उहे कुराड़ा थिया मोहताज थिया। तोखे हक़ आहे त उन्हनि जी खिदमत कर तोखे हक़ आहे त उन्हनि जे अॻियां जुतियूं जोड़ उन्हनि जे अॻियां ईअं हुज जीअं नौकर पंहिंजे आका जे अॻियां जीअं सरदार जे अॻियां उन्हनि जो राज ऐं रैयती हूंदो आहे पंहिंजे पीर जी ईअं इज़त कर जे वॾेरे सरदार जी इज़त कंदो।